ही आहे अर्ज़ मोहम्मद चांडियो जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। हिन जो गुलनि जो पंहिंजो बाग़ आहे। गुलाब जे गुल, ॿिया गुल, केतिरा ई गुल हिन जा पंहिंजा आहिनि, बाग़ आहे। हिन जूं चकियूं ही खपाईंदो बि आहे, गुल बि खपाईंदो आहे। तव्हां ॾिसो था त हे गुलदस्तो ठाहे रहियो आहे। गुलदस्ता ठाहे खपाईंदो आहे। हे ॾिसो केतिरो प्यारो गुलदस्तो ठहियो आहे, जंहिंमें हर क़िस्म जो गुल आहे। हर क़िस्म जो हिन में गुल पियल आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था। अहिड़ा गुलदस्ता बि खपाए थो, पर हिन जूं हर क़िस्म जूं चकियूं बि हिन वटि मौजूदु आहिनि। गुलाब जा गुल, ॿिया केतिरा ई गुल। इहा आहे अर्ज़ मोहम्मद चांडियो जेको खैरपुर मीरस में वेठो आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था। हिन दोस्त वटि राबेल जे गुलनि जूं चकियूं, गुलाब जे गुलनि जूं चकियूं मौजूदु आहिनि। उहे कली वारियूं बि न, ज़मीनी चकियूं तमामु सुठियूं बहितरीनु। हिन गुलदस्तो तयारु कयो आहे। तव्हां पाण ॾिसो, हर क़िस्म जा गुल, गुलाब जा गुल, राबेला गुल हिन वटि मौजूदु आहिनि। जंहिं भाउ खे खपनि त कमेंट्स में पंहिंजो नंबर मौजूदु लिखी करे असांखे सेंड करे। जंहिंखे बि चकियूं खपनि हुजनि, खैरपुर ज़िले में वेठो आहे, खैरपुर मीरस में। महिरबानी।